बदीन ज़िले के शहर पीरू स्टेशन में वडेरे हथां बेदर्दी से कत्ल थियल कैलाश कोहली जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ शेड्यूल कास्ट पारां नवकोट प्रेस क्लब में एहतजाज कयो पियो वञे। हिते एहतजाज कंदड़ मौजूद आहिनि, उनखां पुछंदासूं त हू छा था चवनि। ज़िले बदीन जे ॻोठ पीरू स्टेशन में बेदर्दी सां क़त्ल कयल कैलाश कोहली जो कातिल सरफराज़ निज़ामाणी 5 ॾींहं गुज़रण बावजूद भी अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा जिन खे असां वोट ॾेई सरखरो करे असेंबलियुनि ताईं पहुचायूं था, असां उन्हनि खे पंहिंजे ॾुख ऐं दर्दनि लाइ जेको सो हमसार थियूं था, पर उहे जेके असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे बि अंगूर निंड सुतल आहिनि। असांजा जेके अक़लियती नुमाइंदा आहिनि, जेके असां कोहली कम्यूनिटी जा जेके सलाहकार विजी कोहली ऐं सेनेटर कृष्णा कुमारी, छा उन्हनि खे अञा ताईं ख़बर न आहिनि त कोहलियुनि सां केॾा ज़ुल्म थी रहिया आहिनि। असां सां हर ॾींहुं हिकु नओं वाक़ियो पेश अचे थो। कॾहिं असांजा नौजवान कुंदर पुट कुटिया था वञनि त कॾहिं असांजूं न्याणियूं जबरी मज़हब में तब्दील थी वञनि थियूं। छा असां सां इहे ज़ुल्म ॾींहों ॾींहुं वधंदा रहंदा? छा असांजा नुमाइंदा ईअं ई असांजे जेका सा वोट वठी असांखे ईअं सरखरो करे ऐं पंहिंजा पेट पालींदा ऐं वॾेरनि ऐं भोतारनि जी ग़ुलामी कंदा रहंदा? छा असां में हाणे शऊर पैदा थी चुको आहे? हाणे असां बिल्कुलु शऊर में आहियूं त हाणे जॾहिं ईंदड़ इलेक्शन में जॾहिं तव्हां असांखां वोट वठणु अचो तॾहिं असां तव्हां खां उन ॾींहं जो हिसाबु वठंदासीं त तव्हां कॾहिं ज़ाहिर थिया हुआ। कैलाश कत्ल ते जॾहिं सिंध सरापा सॼी एहतजाज बणियल हुई तॾहिं तव्हां सुतल हुआ। जॾहिं असांजा जबरी मज़हब तब्दील थी रहिया हुआ तॾहिं तव्हां सुतल हुआ। जॾहिं तव्हांखे तव्हांजे अॻुवाणनि जी जॾहिं का बर्थडे हुजे थो, शादी हुजे थी या कोई अहिड़ो प्रोग्राम हुजे थो, उते तव्हां गाॾियूं भरे जेको सो उते पेची था वञो, उते बुखूं काटो था। अॼु असांजा जिते मैसूं बचड़ा जवान पुट कुंदर कुटजनि था, उते तव्हां जेको सो हिकु क़दम हली अची उन्हनि वारसनि सां इहो दिलदारी कराई त असां तव्हांजे मैसूं ॿारनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कराईंदासीं। शहर में अफ़सोस जहिड़ो ॻाल्हि आहे त कैलाश कोहली जे कातिल सरफराज़ निज़ामाणी अञा ताईं गुज़िरियल 36 कलाकनि खां अञा ताईं गिरफ़्तार न थियो। छो ही निज़ामाणी को वॾो MP या MNA न आहे जो अञा ताईं गिरफ़्तार न आहे थियो। SSP ज़िला बदीन छो नथो उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं छो नथो उन्हनि खे कानून जी कटोरी में आंदो वञे। बदीन में ज़ुल्म थियो आहे, पर हिकिड़ो जवाबदार कानून खां ॾाढो आहे जेको पकड़िजे नथो। असां मुतालबो करियूं था सिंध हुकूमत खां ऐं SSP बदीन खां त कातिल जवाबदार खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं था ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त कैलाश कोहली जो कातिल वॾेरो फुलफोर गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन बरकत अली सां गॾु मोहम्मद अली गुरगेस, मेहरान TV, नवकोट।